स्कूलनि जे ग्राउंड ते कब्ज़ो असां पूरी तालीम जे मथां हिकिड़ो वार था सम्झूं। ही स्कूल हाई स्कूल जेको फ़क़ीराबाद आहे इहो हिकु सदीअ खां वधीक हिते वर्किंग में आहे। अॻु जो हिकिड़ो तमामु पुराणो स्कूल आहे। उते हितां जा लैंड माफ़िया जेके रुॻो हिते न पर इहे मशहूरु आहिनि ख़ैरपुर जा असांजा इहे कब्ज़े खोर भतेखोर माण्हू उन्हनि अचे हिन साॻे स्कूल जे ग्राउंड ते कब्ज़ो कयो आहे। त हीअ इमरजेंसी हीअ नाले में इमरजेंसी आहे। हीअ इमरजेंसी इहा ई आहे त स्कूल विकिणूं, स्कूलनि ते कब्ज़ा कयूं। तव्हां ॾिसो था त जेको बि स्कूल असांजो बहितरीनु हले थो उहा NGOs खे ॾिना वञनि था। असां गसा जे तरफ़ां इन शइ खे कंडेम था कयूं ऐं मुखालिफ़त था कयूं त बाबा इहे कब्ज़ा ख़तमु। इहे हिकिड़ी हिते ख़ैर सिर्फ़ु हिते फ़क़ीराबाद में न आहिनि, नाज़ा स्कूल जहिड़ो तारीख़ी स्कूल आहे उते बि अहिड़ा ई माण्हू आहिनि। 2013 खां हिकिड़ो जाली खातो करे तपेदार मक़सूद शर ऐं हकनाज़ SDM हकनाज़ शर जेको आहे 2013 में जाली खाता कराए हाई स्कूल ते कब्ज़ो करणु था चाहिनि ऐं उन सिंध सरकार खे अपील था कयूं त हिन कब्ज़ा माफ़िया ही जेका आहिनि जाली खाता कूड़ा खाता करे हुन ते कब्ज़ो स्कूल जी साज़िश कई पई वञे। अॻवान ऐं फ़क़ीराबाद जे उस्तादनि ऐं शहरनि जो चवणु आहे त फ़क़ीराबाद हाई स्कूल जेको हिकु सदीअ खां तालीमी मैदान में पंहिंजूं सरगर्मियूं निभाईंदो अचे पियो उन ते कब्ज़ो गैरक़ानूनी आहे। कब्ज़े खोर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे स्कूल खे आज़ादु कयो आहे, न त ॿी सूरत में सॼे ज़िले अंदरि तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन GM भट्टीअ सां गॾु हाकिम भट्टी, सिंध TV न्यूज़, गंबट।